कार्डिफ जे ग्राउंड ते खेॾियल मैच में क़ौमी टीम जे कप्तान सरफराज़ अहमद टॉस खटे अॻ में श्रीलंका खे खेॾण जी दावत ॾिनी। श्रीलंका जी टीम 49 ॾहाई 2 ओवरनि में 236 रन्सुनि ते ऑल आउट थी वई। श्रीलंकन टीम बैटिंग जी शुरूआत कई त 26 जे मजमूई स्कोर ते जुनैद खान ओपनर गुनाथे लाका खे आउट कयो। आइलैंडर्स जी ॿी विकेट कुशाल मेंडिस जी सूरत में किरी, जेको 52 जे मजमूई स्कोर ते हसन अली हथां बोल्ड थी वियो। उन 27 रन्सुनि जी इनिंग खेॾी। मेंडिस जे आउट थियण खां पोइ पाकिस्तान तरफ़ां डेब्यू मैच खेॾंदड़ नौजवान ऑलराउंडर फ़हीम अशरफ चंदीमल खे बोल्ड करे न रुगो कैरियर जी पहिरीं विकेट हासिल कई, पर श्रीलंकन टीम लाइ ॾुखियाईं बि वधाए छॾियूं। टई रांदीगर वापसि पवेलियन वञण बैदि ओपनर डिकविला ऐं कप्तान मैथ्यूज़ ज़िम्मेवारी सां बैटिंग करे टीम जो स्कोर अॻिते वधायो। डिकविला 3 चौकनि जी मदद सां 52 बालनि ते 50 हंयो। ॿिन्ही रांदीगरनि 5 विकेट ते 78 रन्सुनि जी भाईवारी कई, पर 161 जे मजमूई स्कोर ते मोहम्मद आमिर मैथ्यूज़ खे बोल्ड करे छॾियो। श्रीलंकन टीम जे कप्तान 1 छके ऐं 2 चौकनि जी मदद सां 39 रन्सूं ठाहियूं। कप्तान जे आउट थियण खां पोइ डिसिल्वा 1, डिकविला 73 ऐं तिशारा परेरा 1 रन्स ठाहे हिक ॿिए पुठियां आउट थींदा विया। श्रीलंका तरफ़ां गुनार्थने ऐं लखमल पाकिस्तानी बालरनि आॾो थोरी मज़ाहिमत ॾेखारे स्कोर अॻिते वधायो। लखमल 26 रन्सूं ठाहे हसन अली हथां बोल्ड थियो, जॾहिं त गुनार्थने बि 27 रन्सूं ठाहिण बैदि हसन अली जो ई शिकार बणियो। श्रीलंका जो आख़िरी आउट थींदड़ रांदीगर परदीप हो, जेको फ़हीम अशरफ जो शिकार बणियो। ईअं आइलैंडर्स जी पूरी टीम 49 ॾहाई 2 ओवरनि में 236 रन्सूं ठाहे ऑल आउट थी वई। To the big side of the ground and very comfortable in the end. Zaman just comfortable. पाकिस्तान तरफ़ां हसन अली ऐं जुनैद खान 3-3, जॾहिं त मोहम्मद आमिर ऐं फ़हीम अशरफ 2 विकेटूं हासिल कयूं। क़ौमी टीम श्रीलंका तरफ़ां मिलियल 237 रन्सुनि जो हदफ़ हासिल करण लाइ बैटिंग जी शुरूआत जारिहाणे अंदाज़ में कई। नौजवान खाबीड़े ओपनिंग बैट्समैन फ़खर ज़मान ग्राउंड जे चइनी पासे स्ट्रोक खेॾी श्रीलंकन बालरनि खे वाइड़ो करे छॾियो। फ़खर ज़मान 1 छके ऐं 8 चौकनि जी मदद सां 34 बालनि ते पंहिंजे कैरियर जी पहिरीं 50 हंई। पाकिस्तान जी पहिरीं विकेट 74 जे मजमूई स्कोर ते किरी, जॾहिं त फ़खर ज़मान 55 रन्सूं ठाहे प्रदीप जे बाल ते गुनार्थने खे कैच ॾेई वेठो। फ़खर ज़मान जे आउट थियण खां पोइ क़ौमी टीम जे रांदीगरनि रिवायती रांदि जो मुज़ाहिरो कंदे आसान हदफ़ खे ॾुखियो बणाए छॾियो। 92 जे मजमूई स्कोर ते बाबर आज़म 10 रन्सूं ठाहे वापसि पवेलियन मोट कई, जंहिंखां पोइ हफ़ीज़ बि 1 रन्स ठाहे परेरा हथां आउट थी वापसि मोटियो। अज़हर अली जी 34 रन्सुनि जी इनिंग्स जी पुॼाणी लखमल कई, जंहिंखां पोइ 131 जे मजमूई स्कोर ते शोएब मलिक बि मलिंगा जो शिकार बणियो। अहमद वसीम बि को बूटो न ॿारियो, जंहिं 4 रन्सूं ठाहिण बैदि प्रदीप हथां आउट थी वापसि मोटण खे तरजीह ॾिनी। अहमद वसीम जे आउट थियण खां पोइ फ़हीम अशरफ कप्तान सरफराज़ अहमद जो साथ ॾियण आयो, पर बदकिस्मतीअ सां 15 रन्सूं ठाहिण बैदि रन आउट थी वापसि मोटियो। सरफराज़ अहमद मर्दे बहरान बणिजी श्रीलंकन टीम जे बालरनि आॾो भित बणिजी बीही रहियो, जॾहिं त मोहम्मद आमिर बि हिकु ज़िम्मेवार बैट्समैन वांगुरु रांदि खेॾी आइलैंडर्स खे बेवस बणाए छॾियो। सरफराज़ अहमद हिकु भेरो ॿीहर धोखो न ॾिनो ऐं हुन मोहम्मद आमिर सां गॾिजी न रुगो स्कोर अॻिते वधायो, पर मैच खटराए वापसि मोट कई। ॿिन्ही ॼणनि 8 विकेट ते 75 रन्सुनि जी मैच विनिंग भाईवारी कई। सरफराज़ अहमद 61 ऐं मोहम्मद आमिर 28 रन्सूं ठाहे नॉट आउट रहिया। श्रीलंका तरफ़ां प्रदीप 3, मलिंगा, परेरा ऐं लखमल 1-1 विकेट हासिल कई। क़ौमी टीम जे कप्तान सरफराज़ अहमद खे मैच जो बहितरीन रांदीगर करार ॾिनो वियो। श्रीलंका खां फतेह हासिल करण बैदि पाकिस्तानी चैंपियंस ट्रॉफी जे सेमीफाइनल में पहुची वियो। श्रीलंका खां फतेह हासिल करण बैदि पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी जे सेमीफाइनल में पहुची वियो आहे। पाकिस्तान 14 जून ते सेमीफाइनल में हेल ताईं टूर्नामेंट में नाक़ाबिले शिकस्त टीम इंग्लैंड सां मुहादो अटकाईंदो। Huge cheers, and there it is! Sarfraz has taken his team home. A real captain's innings here. It's not a full house by any means at Cardiff.